नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदासीं त हुकूमत केॾांहुं न वञी रही आहे। हू वधीक मज़बूत थी साम्हूं ईंदा। डिजिटल मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त जहांगीर तरीन खे सुञाणा थो, कॾहिं बि चोरनि जो साथ न ॾींदो। हुन चयो त नवंबर तमामु घणो परे आहे, वक़्तु अचण ते फ़ैसिलो कयो वेंदो। संदसि चवणो हो त तहरीक इंसाफ़ मेंबरनि खे 18 करोड़ रुपयनि जी आछ थी रही आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं पिया। डिजिटल मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त जहांगीर तरीन खे सुञाणा थो, कॾहिं बि चोरनि जो साथ न ॾींदो। उन इहो चयो आहे त हुकूमत केॾांहुं न वञी रही आहे, हू वधीक मज़बूती साम्हूं ईंदा। हुन इहो बि चयो आहे त नवंबर तमामु घणो परे आहे, वक़्तु अचण ते फ़ैसिलो कयो वेंदो। संदसि चवणो हो त तहरीक इंसाफ़ मेंबरनि खे 18 करोड़ रुपयनि जी आछ थी रही आहे। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त हुकूमत केॾांहुं न वञी रही आहे, हू वधीक मज़बूती साम्हूं ईंदा। डिजिटल मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त जहांगीर तरीन खे सुञाणा थो, कॾहिं बि चोरनि जो साथ न ॾींदो। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं, वज़ीर आज़म चयो त नवंबर तमामु घणो परे आहे, वक़्तु अचण ते फ़ैसिलो कयो वेंदो। संदसि चवणो हो त तहरीक इंसाफ़ मेंबरनि खे 18 करोड़ रुपयनि जी आछ थी रही आहे।